टंडेजाम में सूबाई वज़ीर इस्माइल राहू ज़राई इंजीनियरिंग ऐं टेक्नोलॉजी बाबति कॉन्फ्रेंस जो इफ्तिताह करे छॾियो। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि मईशत तबाह करे छॾी आहे। हुन चयो त वफ़ाक़ तरफ़ां सिंध सरकार खे 1 साल खां एनएफसी तहत बजेट न पई ॾिनी वञे, जंहिं सबबि यूनिवर्सिटियुनि समेत मुल्क जो हर शोबो तबाह ऐं बर्बाद आहे। इस्माइल राहू चयो त वफ़ाक़ जे पोल मां गुज़िरियल 1 साल खां सिंध हुकूमत खे पंहिंजे हिसे जी बजेट न मिली रही आहे, जंहिं सबबि हू यूनिवर्सिटियुनि समेत सिहत, तरक़ियाती कमनि ऐं ॿियनि शोबनि में मुआशी बहिरान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। संदसि चवणु हो त ज़रई यूनिवर्सिटी सिंध जी वाहिद यूनिवर्सिटी आहे। सिंध जी ज़राअत खे हथी वठाइण लाइ ज़रई यूनिवर्सिटीअ जो अहम किरदार आहे। ज़रई यूनिवर्सिटीअ खे माली बहिरान जो शिकार थियण न ॾिनो वेंदो। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी वाहिद यूनिवर्सिटी आहे असांजे सिंध जी, जेका एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे ऐं उहा ज़ाहिर आहे उनजी असांजो जेको इकोनॉमी बेस आहे पूरे पाकिस्तान जो, पर सिंध जो जेको आहे उहो एग्रीकल्चर आहे त यकीनन असांखे उहा तरजीह ते आहे ऐं असीं यकीनन उन यूनिवर्सिटीअ खे कंहिं बहिरान जी सिचुएशन में वञणु कोन ॾींदासीं। सूबाई वज़ीर चयो त सिंध सरकार पंहिंजे महदूद वसीलनि खे इस्तेमालु कंदे ज़रई यूनिवर्सिटी समेत ॿियनि यूनिवर्सिटियुनि ऐं शोबनि खे हथी वठाईंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk